पानी जो हे यानी मां पंध करे करे थकी थी पिया शराब साथ हेॾे अच्छा के मूंखे वोटी तूं न ॾिना भाई मां छो करे जाए अच्छा हा जेको पाणी ॾे हल नी हा मुंहिंजे पाणी में हेॾो पाणी थो पीए मींहं में हेॾो हलो मुला मंसूर ॾे अशरफ साथ तेरे मां पंध खटे पंध करे करे मुंहिंजे दिलि में सूर पइजी वियो आहे यूसी जिंदे दरे में तव्हां वरना न था मूंखे पीपला हुजनि केर बि हुजनि मसालो जा ॿिए अलाह तो खाऊं था भाई मसालो जा मां अशरफ सां तेरे मां पंध ॾाढा कया आहिनि अच्छा मूंखे कुझु ई न ॾिनो त हिन महिल ताईं मुंहिंजो धकु त ॾिसनि न लुगलू हणी ॾिनो न लहे हो हणी ॾिनो न छा थींदा आहिनि ग्रास न मिटी विटी ॾींदो अचण वञण वक़्तु तव्हां यूसी जिंदो तिरो जे ॻोठ जिंदो तिरो में मौजूदु आहियूं हिते असांखे घिटी वेंदे हिकिड़ो सफ़ाई अमलो नज़र आयो आहे अॼु छंछरु आहे मोकल बि हूंदी आहे अच्छा भाऊ तव्हांजो नालो छा आहे किथां जा आहियो नवंदरे जा हो हा नवंदरे जा त नालो त हूंदो न भाऊ अली हसन तव्हां हिते यूनियन काउंसिल जिंदो तिरो में सफ़ाई ते मुक़ररु आहियो या अॼु आहियो क़िस्मत बाक़ी 6 महीने 6 महीने तव्हां घुराईंदा आहिनि घुराईंदो केरु आहे तव्हांखे त्रिशा कियारो अशरफ साहिब तो घुराईंदो आहे 6 महीने घुराईंदो आहे छा हिसाबु ॾींदा आहिनि तव्हांखे घणा ॾींहं हिते कमु कंदा आहियो माना अंदाज़न अॻ में बि त ईंदा हूंदव न त घणा ॾींहं कमु करे विया वरी त्रिशाकीअ वेंदव बसि ॿ ॻोठ तव्हां को छॾाईंदो आहे बसि हिकु जिंदो तिरो ॿियो त्रिशाकीअ ते पंहिंजो ॻोठ फ़कीरपुर 3 ॻोठ बसि माना इहे 6 ॾींहं लॻाईंदव माना 2 ॾींहं हिते 2 ॾींहं हिते 2 ॾींहं फ़कीरपुर ॻोठ 6 ॾींहं बसि महीने में 6 ॾींहं वरी महीने वरी 6 महीननि खां पोइ घुराईंदो भाऊ तव्हां जेको आहे घणा माण्हू सफ़ाई कयो था हिते जी 4 माण्हू आहियो 2 ॿिया किथे आहिनि होॾे सफ़ाई कयो तव्हांजो नालो मनताज तव्हां किथां जा आहियो नवंदरे जा अच्छा भाऊ तव्हां हिते घणा ॾींहं मुक़ररु हूंदा आहियो हा भाऊ त अॼु पहिरियों दफ़ो त न आया हूंदव न तव्हां पूरो महीनो हिते कमु कंदा हो या महीने जा कुझु ॾींहं कंदा हो 6 महीने ईंदा हो पोइ रूट त हूंदो न ठहियलु तव्हांजो ठीकु आहे 5 ॾींहं कमु हलियो वरी हलिया वेंदव वरी पोइ कॾहिं ईंदव जॾहिं घुराईंदा माना पोइ 6 महीने घुराइनि या साल खां पोइ घुराइनि माना इहा सूरत हाल आहे हाणे तव्हां पुठिएं दफ़े कॾहिं आया हो केतिरो टाइम अॻ में आया हो अॻ में हे त चए थो 6 महीना पहिरियां आया हुआ हा तव्हां बि 6 महीना अॻु आया हो वरी पोइ 6 महीने खां पोइ आया हो अॻिले दफ़े जो आया हो भाऊ त घणा ॾींहं कमु कयो आहे 5 ॾींहं त घणनि ॻोठनि में कमु कयो आहे हिते हिकिड़े ॻोठ में माना 3-4 महीना अॻु आया हो घणा ॾींहं सफ़ाई करे विया हो 6-7 ॾींहं थी वेंदा आहिनि माना ॻोठ में सॼे शहर में सॼे माना हिन हिकिड़े ॻोठ में हिकिड़े एरिया में हिन जिंदे तिरे में माना जिंदे तिरे में 6-7 ॾींहं सफ़ाई करे उन खां पोइ वरी साईं बस क्लियर थी वियो त बस वरी हलिया वेंदा हो घणी ॾियारी तव्हांखे ॾींदा आहिनि 800 रुपया ॾियारी ॾींदा आहिनि ऐं घणा माण्हू हूंदा हो 4 माण्हू हूंदा आहियो छा आहे ज़ुल्फ़कार तव्हां किथां जा आहियो नवंदरे जा हो 4 ई तव्हां नवंदरे जा हो अच्छा हे अॼु आया हो कल्ह आया हो अॼु आया हो अॻ में कॾहिं आया हो अॻ में साईं तक़रीबन 6-7 महीना थी विया आहिनि अॻ में आया हो त विच में को मालकन करायो आहे ॿीहर ख़ुदा खे अच्छा तव्हां उन टाइम आया हो त घणा ॾींहं कमु कयो हुआ असां तक़रीबन 7 ॾींहं खनि मां घणनि ॻोठनि में कमु कयो हुआ हिते ई असां कयो हुओसीं हिते ई कयो हुआ उन खां पोइ हलिया विया हो हलिया वियासीं असां अच्छा उन खां पोइ वरी जेको असां मदे जी मदई जी टाउन में उते कंहिं मोकिलियो उते असांखे जबार जेको आहे जबार वरी घुरायो सही अच्छा तव्हांखे ॾियारी घणी ॾींदा आहिनि ॾियारी साईं 800 रुपया 800 जे हिसाब सां तव्हांखे ॾियारी ॾींदा पोइ जेको 5 ॾींहं कमु थियो 6 ॾींहं थियो 1 ॾींहुं थियो वरी तव्हांखे वरी जॾहिं ज़रूरत पवंदनि त घुराईंदा